पीरे तरीका दरबार शरीयत हजरत किबला पीर सैयद गुलाम मुर्तजा शाह बादशाह जीलानी दामत बरकातुहुल आलिया दरगाह आलिया जीलानी आकाते मीरो का ओते साईं जो वास्ता हुआ सैयद जीलानी या दिल पर दस्तगिया जो बचड़ो तो सुभान अल्लाह ऐसा असांजे नूंदे जी मशहूर शख्सियत देखो भाजी में पाण वठण ईंदो आहे घर जा पकोड़ा में पाण वठण ईंदो आहे इहो फकीर साईं थी आहे माता ए नथो चवण त को साईं के मुई त खाद बनाए त को साईं खे न मोकिले न या आज सी इंतसारी फकीर बुजुर्गी है फकीर या बुजुर्गी जो वो पर फखर न दा वडाई न ये फकीर सिफत इंसान पीर तरीका तावे शरीयत हजरत किबला साईं पीर कदीर अहमद नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया दरगाह आलिया बशीराबाद नौ देरो देखो सजण सेठा अरमान ॿुधो आहे उहो बेरंदो या तालिबा साईं बादशाह वारनि जो वरी दरगाह खेवा साईं जो उते साईं जे जेको वरो साईं आहे साईं जो वालिसा उन जो वारो ॿिनि महीने में हूंदो आहे उहो पिछां सतो साल आहे उते साईं जी महिरबानी आहे फकीर खे साईं घुराईंदा उते ॿार हिते उते तकरीर ते या महिरबानी आहे साईं जी मालिक साईं खे इल्म फैज़ में अञा बरकत अता फरमाईंदो पर इहो असांजो दोस्त आहे उस्ताद मुश्किल मेहरबान हर दिल अजीज ये सभी सां मिलंदो जो ॾाढो वाक़िफ़ हुयो साईं दा मोहतरम जनाब हाफ़िज़ निशात अहमद क़ादरी गोपाल साहब अब गोपाल के केड़ा लगी आ लगे अब तो करे करे